अम्मा छा थियो? ओ यो चंड आहे न मूंखे पहिरियां ई पक हुई रमज़ान जो चंड ज़रूर नज़र ईंदो। पिणे वारो मासात रमज़ान न ईद वारो रमज़ान। ओड़ी छोरी चुप छा कंदे? मां छा कंदो ख़बर अथई? छा कंदे? मां तुंहिंजे पेरनि ते हथ रखी चवंदोसांइ अदी मां घर ई छॾे थो वञा। जे तूं मूंखे न मिली आहे नी पोइ मां तोखे कंहिंजो बि थियणु कोन ईंदुसि। हा अरे हल बार चाचा तू भी बोड़ी मां को एड़ो फासंदे सजी उम्र याद कंदे। असांखे मिड़े इज़त खपे पोइ जीअं बि हुजे। इज़त आहे या न आहे? आहे या न आहे? तू जेको बि चयो सो मूं कोन ॿुधो। आहीं त बोड़ी पर वाह जो सुहिणी आई। वॾो आयो आहे आशिक़ पुटु मुल्लो ऐं मुर्शिद कॾहिं बि कोन था ठही सघनि। एॾो त को कुतो खाए न त उहो बि मरी चट थी वञे। मां त माण्हू आहियां मां जो मरंदो आहियां। इते रखेस जमाने आ पुट त केर मोरा केर चोरा। चोरन मथां कई मोर माण्हू। हींअर जो हींअर मूं ॾे 12 लख रुपया खणी अच। ॿी सूरत में मां तुंहिंजी धीउ जो लाश तोॾे खयो थो अचां। फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे त तूं मूं ॾे अची या मां तोॾे अचां। तूं तकलीफ़ न कर बाबा मां थो अचां मूंखे ॿुधाए मां अचां किथे? तू शादी में देर छो करे रहियो आहीं? मां चवां थी अॼु जो अॼु शादी कर। मां देर किथे थो कयां अज़रा बस रुगो चंड उभरण ॾे। चंड उभरियो असां ॿिन्ही जो निकाह तयार। मां त टोटल 2 मानियूं खाईंदो आहियां ऐं हो वक़्त ते मां चवां थो 20 मानियूं खाई अञा वेझो थी वेंदो मानी। मुर्शिद साईं उहो मुक़ाबिलो न करामतन जो करामतुनि जो मुक़ाबिलो थींदो आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ख़्याल सां पैसा खणण वञिजां मतां पुलिस तो खई न ॿधी विहारे छॾे। हा साईं मां बि इहो पियो सोचां त किथे पुलिस असांखे न पकड़े वञे। चोरन मथां कई मोर माण्हू। 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 इहो मसइलो त थी सघे थो। मां इन खुरासानी गॾ ते कॾहिं बि इतबार नथो करे सघां। पर कुझु न कुझु त करिणो पवंदो न मुर्शिद साईं। आख़िर पैसा बि त वठिणा आहिनि न असांखे। पर एॾी वॾी रक़म खणूं कीअं ॻाल्हि इहा आहे। तू हिते वेठो आहीं ऐं मां तोखे सॼे मुल्क में ॻोल्हियो आहे। अज़रा असां ॿई कंहिं ज़रूरी मसइले ते पिया ॻाल्हायूं। तूं वञ पंहिंजे कमरे में। मूं सभु ॿुधी वरितो आहे। तूं छा ॿुधो? उहो ई जेको तव्हां ॻाल्हायो पिया। न अहिड़ी त ॻाल्हि कोन्हे का। ॻाल्हि त आहे मुर्शिद मोचारा साईं। अज़रा तमीज़ सां ॻाल्हाए। तमीज़? केरु आहे तमीज़? हिते त तूं आहे मुर्शिद आयो। मुंहिंजो मतिलबु आहे त इख़लाक़ सां ॻाल्हाए। इख़लाक़ अहमद सां मां हाणे न आहियां ॻाल्हाईंदी। ओ तूं ग़लति सम्झी आहीं छोकिरी। असां कंहिं ॿिए मसइले ते पिया ॻाल्हायूं। तव्हांजो मसइलो ऐं तव्हांजी नियतूं मां सभु सम्झी वई आहियां। तूं छा सम्झी वञा ॿुधा? इहो ई त तव्हां कंहिंखां रक़म वठण पिया वञो ऐं रक़म घणी आहे जंहिंजो तव्हांखे डपु आहे त केरु खसे न वञे। हा त पोइ कंहिंखां वठण पिया वञो रक़म? अलाए इहा तव्हांखे ख़बर हूंदी। हा पोइ ठीकु आहे। मुर्शिद साईं अव्हां जे मसइले जो हल मूं वटि आहे। मसइले जो हल तो वटि? हा त ॿुधाए असांजे मसइले जो हल कहिड़ो आहे तो वटि? तव्हां हुन माण्हू खे चओ त हो पैसा तव्हांजे बैंक अकाउंट में विझराए छॾे पोइ तव्हांखे केॾांहुं बि वञण जी ज़रूरत न पवंदी। हा बिल्कुलु सही चयो तव्हां। पर मसइलो त वरी बि थी वियो न। कहिड़ो? असल में बैंक में मुंहिंजो त खातो ई कोन्हे। पर मुंहिंजो त बैंक में खातो आहे न। तव्हां हुनखे मुंहिंजो अकाउंट नंबर ॾियो मां तव्हांखे ओतिरे पैसनि जो चेक ॾेई छॾींदमि। तुंहिंजो बैंक में खातो आहे छा? हा आहे न। कॾहिं कॾहिं मां चाचा बाबा अम्मा खे लाश बणाए रोईंदा हुयासीं त असांखे लाश खे दफ़नाइण लाइ पैसा न आहिनि।
अहिड़ी त वीडियो ठाहे अपलोड कंदा हुयासीं फेसबुक ते, पोइ माण्हू असांजे अकाउंट में पैसा जमा कराईंदा हुया। शाबाश छोकिरी, वाह जो दिमाग़ हलायो अथई। तूं त असांजे मसइले जो हल ई कढी छॾियो। पतन पतकड़ी हाणे ईअं करिणो पवंदई। जी मुर्शिद साईं, ईअं ई था कयूं। हलो अज़रा, हलो हलो हलो। पतन पकड़ी अकड़ी मकड़ी रोण जी प्रैक्टिस दाह क्यों कूका क्यों तुझे पैसा मिलना कम कर अबो मरियो रे दफना रे पैसा को अबो मरियो रे। सारे वाला का पानी दाऊ कोंदा से कंहिंखे त लेट मिली। अदा कसम मूंखे मुर्शिद जी इज़त जो छोकिरी मुर्शिद वटि न अथई। मां अॼु वियो आहियां मुर्शिद जे आस पास ॾिठो आहे, मूंखे काथे अहिड़ी का शइ महसूस न थी आहे त छोकिरी मुर्शिद वटि आहे। यार दादा न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहो मुर्शिद असां खां पलान थो वठे। अज़रा मुर्शिद वटि केदा मूंखे अलाए छो महसूस थो थिए। तोखे त इहो बि महसूस थींदो आहे त भाॼाई वॾी सुहिणी आहे। हालांकि दुनिया जी बदसूरत तरीन औरत भाॼाई आहे। अरे भाॼाई खे छॾ, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। धाड़ेल मूंखां भंग पियो घुरे न, मूं धाड़ेल खे चयो त दार रियायत कर। मूंखे चई त मुर्शिद खां पुछी पोइ ॿुधाईंदोमांइ। सिंध जे हर ॻोठ में हिकिड़ो मुर्शिद हिकिड़ो मौलवी वेठो आहे। ये अच्छी कालर वारा धाड़ेल ने ग़रीबनि खे फासाए पैसा खाईंदा आहिनि। थी सघे तो मां ग़लति हुजां। तू सरासर ग़लति आ, परे परे ताईं ग़लति आ। महिरबानी करे इन्हनि ज़ालमनि खे पैसा भरे ॾे, छोकिरीअ जी जान छॾाए। हूअं बि मुर्शिद जा पैसा मुरीदनि खे हज़म न आहिनि थींदा। यार दादा जे चवीं थो त पोइ ठीकु आहे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, वल्लाह वल्लाह, छा तो सुना है। सुभान अल्लाह, वल्लाह वल्लाह। तू घुरी थो खला खला। मौलवी फिलहाल त पई मां मुड़ा, पर जे कॾहिं न मुंहिंजो मीटर घुमियो त मां तुंहिंजी खल लाहे छॾींदसि। सुणी, जॾहिं तूं ॻाल्हाईंदी आई न, तुझे वात मां गुलाब जा गुल किरंदा आहिनि। तुंहिंजी साह में सुरहाण आहे। सुहिणी ते ख़बर आहे तूं केॾी सुहिणी आहीं। ईअं लॻंदो आहे ॼण तूं राज जी राणी हुजी। मौलवी मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। मां जहिड़ी बयान पंहिंजे मोचारींदी आहियां। सुहिणी, तुंहिंजा ॾंद अहिड़ा आहिनि ॼण मोतीअ जा दाणा, चप अहिड़ा थी ॼण नारंगी जूं फाक, गल अहिड़ा थी ॼण मखण जा चाड़ा। आई मौलवी बिल्ला पंहिंजी ज़ाल जी तारीफ़ छो नथो करे। मुंहिंजी माई बि का माई आहे ऐं मेकअप कंदी आहे न, ईअं लॻंदो आहे ॼण बांदरी खे मेकअप थियल आहे। किनी को झीकारी चिबिरी, मां उन जी तारीफ़ कयां? मां मुनाफ़िक न आहियां जो उन जी तारीफ़ कयां। वाह मुल्ला लघु रे, मां कोजी आहियां, कारी आहियां। न न, तू त सुहिणी सेफ्टी लेडी डाइन आहे। मां कॾहिं ईअं चयो? आए वाह, ॾाढो मुंहिंजी तारीफ़ करण वारो। इल्ज़ाम हणन था चोर माण्हू।
रोई छो थी यार, रोई छो थी? कहिड़ो असां पिणे नाजो चोराए विया आहियूं? मुंहिंजी महिनत जी कमाई हराम थी वई। हा, वॾी महिनत जी कमाई, हराम जी कमाई हराम में थी वञे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, या मिल्कियत प्यारी कर या धी प्यारी कर। गादम मूंखे पंहिंजी धीउ ॾाढी प्यारी आहे, पर पैसा आहिनि न उहे बि साह खां वधीक सेबड़ा आहिनि। साह खां वधीक, अरे बी त सही रे फोन न। अरे यार धाड़े लई फोन अथई। हाणे ताईं फोन आहे, खणे त पुछे ते मता ये न त अदरा क्या बात करे छॾे ना। ॻाल्हाई हेलो, पैसनि जो बंदोबस्त थियो? हा दा धाड़े ला सोट पैसा खयो था अचूं। हाणे तोखे असां ॾे पैसा खणी अचण जी का बि ज़रूरत न आहे। महिरबानी दा धाड़ेल, महिरबानी। मूंखे पक ई तव्हांखे मुंहिंजी धीउ अज़रा अहिड़ो तंग कयो हूंदो जो अज़रा मां जान छॾाइण जे लाइ तव्हां ज़ोर ई हुनखे असां ॾे मोकिलियो। न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तूं हाणे इहे पैसा असांजे बैंक अकाउंट में जमा कराए। जीअं असांजे बैंक अकाउंट में इहे पैसा जमा थींदा ऐं असां वटि मैसेज ईंदो त शाम जो तुंहिंजी छोकिरी असां तुंहिंजे घर छॾे ईंदासीं। ठीकु आहे, उहो बैंक जो अकाउंट ॿुधा दादा न, ये बैंक जो अकाउंट नंबर लिख यार। ॿुधा त पोइ लिख असांजे बैंक अकाउंट जो नंबर। ठीकु आहे हाणे 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 हिन अकाउंट में रोकड़ो माणी हाणे तव्हां माणी। ठीकु आहे न मुर्शिद साईं, तूं परेशान न थी। मां बि तुंहिंजो ई शागिर्द आहियां, वठी थो ॾेखारियां मां 13 लाख रुपया। चए थो इहे कोन छॾींदासीं, बैंक अकाउंट में पहिरियां असांखे रोकड़ो माणी। हाणे ॿधबासीं ॾिसां बैंक ते हलंदासीं पैसा खणी चवंदा कॾहिं आंदव सुञो। तव्हां अहिड़ी ॻाल्हि कजे, भाई का सोली कढंदो कर। जेका हक़ीक़त आहे भाई छा सफ़ा भाॼाई जे मुंहं थी वई तूं, है न? तोखे को ॾाढी आहे, तोखे ॾाढी कान्हे। मां तव्हांखे किथे ॾिठो आहे? मुर्शिद साईं, तव्हां मूंखे कल रंधिणे में ॾिठो हो। हाँ मां बि सोचां त मां तव्हांखे किथे ॾिठो आहे। ॾिठल वेठल पिया लॻो न। हा हाणे चए कुझु मूंखे। बाबा उहा न मवाली उन सां शर्त रखी आहियां, हाणे मुंहिंजी इज़त तव्हांजे हवाले। बाबा इज़त मुर्शिद वटि अथई, मूं वटि अथई रोज़ी। हाणे तूं ॿुधाए तोखे छा घुरिजे? रोज़ी मां घुरिजे या इज़त? भाई मां बज़ादे खुदि खाम खा खातम खान पे थो ॻाल्हायां यार। धाड़े लाइ अजायो थो ॻाल्हाईं। तोखे केतिरा दफ़ा चयो अथमि त जेसि ताईं तूं असांजे अकाउंट में सभु पैसा नथो मोकिलीं तेसि ताईं तुंहिंजी छोकिरी खे असां आज़ादु हरगिज़ न कंदासीं। चोरनि मथां थई मोर माण्हू, चोरनि मथां थई मोर माण्हू, चोरनि मथां थई मोर माण्हू, चोरनि मथां थई मोर माण्हू। मूंखे लॻे थो मां तव्हांखे किथे ॾिठो आहे। मुर्शिद साईं, तव्हां मूंखे कल रंधिणे में ॾिठो हो। हाँ मां बि सोचां त मां तव्हांखे किथे ॾिठो आहे। ॾिठल वेठल पिया लॻो न। हा हाणे चए कुझु मूंखे। छो ॾियां चेक? ॾिसो पार्टी सां डील थी वई आहे, अॼु तुंहिंजे अकाउंट में बाक़ाइदे पैसा अची वेंदा। ठीकु आहे, जॾहिं मुंहिंजे अकाउंट में पैसा अची वेंदा पोइ मां बि तव्हांखे चेक ॾेई छॾींदमि। हाणे ॾिसो चेक मूंखे त हाणे ॾियो, छो त मूंखे त वेसर जी बीमारी, तो ख़बर आहे न मूंखे वेसर जी बीमारी आहे, पोइ मूंखे ॻाल्हि विसरी वेंदी। को मसइलो न आहे मुर्शिद साईं, जेकॾहिं तव्हां खां ॻाल्हि विसरी वेंदी न पोइ मूंखे त यादि हूंदी, मां पाण तव्हांखे चेक ॾेई छॾींदमि। इन जो मतिलबु तोखे मुंहिंजे मथां इतबार कोन्हे न? मुर्शिद साईं, मुंहिंजे अकाउंट में कुल 300 रुपया पिया आहिनि। लॻे थो तव्हांखे मुंहिंजे मथां इतबार न आहे। ॻाल्हि इतबार जी न आहे, सम्झे नथी त ॻाल्हि वेसर जी आहे।
ठीकु आहे, भला मां चेक खणी थी अचां। हा हा जल्दी जल्दी खणी अच। शक जी नज़र सां ॾिस थी अलाए छा। कमु थी वेंदो भलो। बाबा पानी पीअंदो? रमज़ान जो महीनो है बाबा, इहो त गुनाह जो कमु है बाबा। तबीयत ठीक न है बाबा। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, तबियत ठीकु न, इहो गुनाह असांजे ॻिचे में पवंदो। पियो पियो बाबा। अञा पियो न। बाबा बाबा वो न मवाली उन सां शर्त रखी आहियां, हाणे मुंहिंजी इज़त तव्हांजे हवाले बाबा। इज़त मुर्शिद वटि अथई, मूं वटि अथई रोज़ी। हाणे तूं ॿुधाए तोखे छा घुरिजे, रोज़ी मां घुरिजे या इज़त? बाबा अम्मा रोज़ी माना रोज़ी ना त घर में आहे, बाक़ी मुर्शिद वारी इज़त मिली वञे त पोइ त वाह 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 वाह, छो त क़ुर्बान जे क़ुर्ब खां को बचियो ई न आहे। पुट मुर्शिद इज़त इज़त सां कोन ॾींदो, उन लाइ का रांदि खेॾणी पवंदी। हाँ का न का अटकल त करणी पवंदी। बाबा साईं अवां जो ऐं मुर्शिद मोचारे जे जेको मुक़ाबिलो तो थिए न करामतनि वारो, सभु ॻोठ वारनि वॾियूं वॾियूं शर्तूं रखियूं आहिनि। आउं बि मवाली सां शर्त रखी आयो आहियां। पुट कुर्बाना का वॾी शर्त न रखिजांइ, छो त हाराइजी वञे। करामतूं वॾनि आलमनि वटि हूंदियूं थी, मां त हलवो खाऊ मुल्ला आहियां, मूं वटि काई करामत कोन अथई। त हू मोचारो वरी कहिड़ो सचो मुर्शिद आहे, उहो बि त अवां जीअं कूड़ो आहे। तव्हां फ़क़ति उन मोचारे सां हिकिड़ो इहो शर्त रखिजां त जेकॾहिं तव्हां खटी वञो त जेका उनजी धीउ आहे न इज़त, उनजो संग मिली वञे मुंहिंजे लाइ, ऐं जेकॾहिं तव्हां हारे वञो त तव्हां मुंहिंजी बांह मोचारे जे हवाले करे छॾिजो। याने गिदरो छुरीअ मथां किरे या छुरी गिदरे मथां किरे, कपबो वहीं गिदरो। हा बाबा ईअं मता सम्झे त तुहारो पुटु कुर्बान सफ़ा बेअक़ल आहे, बेढंगो आहे। मूंखे वाला ताला इलाही अकल ॾिनो आहे। छुरी गिदरे ते किरे या गिदरो छुरीअ ते किरे बाबा, शर्त तूं खटी या हाराई, ॿिन्ही सूरत में इज़त त असांजी थींदी न बाबा। छुरी गिदरे ते गिदरो छुरी ते, छुरी गिदरे ते गिदरो छुरी ते, इन ई करे त चवंदा आहिनि क़ुर्बान जे क़ुर्ब खां को बचियो ई न आहे। सम्झ त इहा शर्त असां खटंदासीं। हाणे मां हलां। एक ॾूं ॿिॾूं चार, जेकॾहिं सच ॻाल्हाईंदासीं त थींदासीं ख्वार। नंबर मिलाए धारे खां पुछां, अदा धारे मुंहिंजा भेणी वाह असांखे का हाल वाल ले, छा थियो हिन मसइले जो, छोकिरी किथे पहुती वेली? हेलो हेलो साईं, मां बज़ादे ख़ुदि खाम खा ख़ातम ख़ान पे थो ॻाल्हायां यार, अदा धारे लाइ। अजायो थो ॻाल्हाईं, तोखे
तोखे केतिरा दफ़ा चयो अथमि त जेसि ताईं तूं असांजे अकाउंट में सभु पैसा नथो मोकिलीं तेसि ताईं तुंहिंजी छोकिरी खे असां आज़ादु हरगिज़ न कंदासीं। इहो असांजे मुर्शिद मुंहिंजो मतिलबु आहे त इहो असांजे सरदार जो हुकुम आहे। सरदार सरदार ठीकु आहे। अञा ढाणेल साईं असां तव्हांजे अकाउंट में ॾोकर मोकिले छॾिया आहिनि, असांजी छोकिरी खे वापसि कयो बाबा। छा पैसा असांजे अकाउंट में मोकिले छॾिया अथई? हा हा जल्दी वापसि कयो, खामखा साईं न्याणी जो वज़न वधी वेंदो। ओ एड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मूं घुरिया हा, तोखां मूं घुरिया हुआ उमेदुनि ॾिसण लाइ। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मूं घुरिया हा, तोखां मूं घुरिया हा उमेदुनि ॾिसण लाइ। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मूं घुरिया हा। अकड़ी मकड़ी नचे छो थो? मुर्शिद साईं मां किथे थो नचां, पुठीअ में थोरी ख़ारिश थी पई, पोइ वरी पुठीअ खणण जी कोशिशि पियो कयां। हाँ खणे पियो, मां सम्झो शायदि तूं नचे थो पियो, वरी मां शुरू थियुमि। मुर्शिद साईं नाराज़ न थी त मां नचां पियो। नचे पियो? शर्म कोन थो अचे? हा रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में हिकु रोज़ा न रखो, वरी नचो जेको आहे डांसू मैखाने में। मुर्शिद साईं ॻाल्हि ॿुधाईंदोमांइ न त पाण ख़ुशि थी वेंदे। ख़बर थी कहिड़ी? असांजे अकाउंट में पूरा 13 लख रुपया दादन खादमारनि जमा कराया अथई। ऐं वॾी ॻाल्हि इहा त मां ख़ुशि इन जे करे आहियां त तॾहिं ते असां मवालनि पलांद वरितो आहे, तॾहिं थो नचा। पैसा अकाउंट में अची मुंहिंजा मौला तोखां मूं घुरिया हा, तोखां मूं घुरिया हा उमेदुनि ॾिसण लाइ। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मूं घुरिया हा, तोखां मूं घुरिया हा उमेदुनि ॾिसण लाइ। डी 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 मूंसां थो थो टकरे अधु अधु पैसा। हाँ भले फतन फकड़ी अख मकड़ी, तूं मूंसां सुठो नाहे कयो। मां बि सभु ॻाल्हि सम्झी वई आहियां। तो मूंसां बेवफ़ाई कई आहे फतन, पर मां बि तोसां अहिड़ो हशर कंदसि जो तुंहिंजी 7 नस्लूं बि यादि कंदियूं। मां बि ख़ादिम जी धी आहियां, अहिड़ो पलांद कंदसि जो सॼी उमिरि प्यार करण जो सोचींदे न कयो। तूं छा थो सम्झी? तूं मूंखे प्यार में धोखो ॾेई पाण ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारींदे? हरगिज़ न। हीअ त फतन जी मोबाइल आहे, लॻे थो विसरी वई आहे। बाबा सां ॻाल्हायां, पर बाबा धड़का ॾींदो। चाचा सां थी ॻाल्हायां, पर चाचा त बाबा खां वधीक सख़्त आहे। कंहिंसां ॻाल्हायां? हा, अम्मा सां थी ॻाल्हायां। अम्मा जो नंबर यादि बि आहे, 3 हेलो अम्मा। अम्मा कंहिंजी अम्मा? केरु अम्मा? मां त अञा कुंवारी हां। अम्मा मां थी ॻाल्हायां, अज़रा। अज़रा? हा दिया अज़रा, तूं कीअं आई? ख़ुशि त आई न? इन्हनि मुंहंनि दाड़ेलनि तोखे मारियो त कोन्हे न? अम्मा मूंखे माफ़ कजो, मां बि छा कयां, उमिरि पई वधंदी वञे ऐं तव्हांखे मुंहिंजो ख़्याल ई कोन हो। न पुट, तुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? दाड़ेल त दाड़ेल आहिनि न, उहे भुंग जे लाइ कंहिंखे बि अगवा करे सघनि था। पर ॻाल्हि ॿुध, तूं परेशान न थी जाए, असां तुंहिंजे भुंग जा पैसा गॾु करे रखिया आहिनि। केरु अगवा थी वियो आहे अम्मा?
तूं जो अगवा थी वई आहीं। इन ई नंबर तां त असांखे फोन आई आहे ऐं पिणे खां 13 लख रुपया भुंग जा घुरिया अथनि तुंहिंजे लाइ। पर ॻाल्हि त ॿुध, ई नंबर त समझी वियसि अम्मा, सभु समझी वियसि। ही अगवा न ड्रामो आहे। हाणे ॾिस त हिन ड्रामे जी आख़िरी किस्त मां कीअं थी कयां। सही, हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। फतन फकड़ी, तूं बि तूं आहीं त मां बि मां आहियां। मां बि तोखे अहिड़ो कूड़ो चेक ॾिनो आहे जेको 3 साल अॻु बंदि थी चुको आहे, ऐं अकाउंट नंबर बि उहो ॾिनो आहे जेको मुंहिंजो पंहिंजो आहे। मुर्शिद मोचारा, तुंहिंजी उगती गणप शुरू थी वई आहे। तोखे ख़बर न आहे त इहो मुल्लो त ठुप पढ़ियो आहे। हाँ, मस्जिद जे चंदे वठण जे बहाने रेल में तो सॼो ॾींहुं घुमे ऐं पंहिंजा बच्चा पाले। हाणे इहो छा मूंसां करामतुनि जो मुक़ाबिलो कंदो रे? खरे कोटे जी ख़बर पइजी वेंदी मुर्शिद साईं। हा, शर्त बि वॾी रखी अथमि, औलाद औलाद जी। इन मुर्शिद मोचार ऐं फतू फकड़ी खे त इहा ख़बर ई कान्हे का त अज़रा बि मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी। भाॼाई फतण थो सम्झे पाण खे सियाणू, पेसनि खां त अंगूठो। अरे रे, अञा ख़ुशि थियण जी तव्हांखे का ज़रूरत कान्हे का। अज़रा हिन घर में कान पहुती आहे, माना मुसीबत टरी कान्हे का। अरे ठगन जी छोकिरी आहे, ठगन जी। तूं उनखे सादो सम्झी वॾी ग़लती कई आहे। माना त मुर्शिद साईं अज़रा बि। हाणे छा थींदो? पैसा बि विया ऐं छोकिरी बि गिची में पइजी वई। हाणे तोखे अज़रा सां ई शादी करणी पवंदी। इज़त जो ख़्याल पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ बस। न न न न न चोरन मथां थई मोर माण्हू, चोरन मथां थई मोर माण्हू। चोरन मथां थई मोर माण्हू, चोरन मथां थई मोर माण्हू। इते रखेस जमाने आ पुट त केर मोरा केर चोरा। मवाली हालू लॻे थो अॼु कुझु डुक सवायो लॻी वियो आहे। न मुर्शिद, पंहिंजी पीती आहे। अधो सवाई त कंहिंखे पंहिंजो तप बि न ॾे, पंहिंजी पीती आहे। मवाली ख़ैर त आहे न, अॼु पंहिंजे लेखे वेठो लेखा थारी। हाणे ख़बर पवंदी न मुले मंठार खे त मुर्शिद चाहे। वरी छा चयो आहे मुले मंठार खे? हिकु त मुला ऐं मवाली पाण में ठहो सरचो कोन। ईद खां अॻु वॾियूं शर्तूं लॻी वयूं आहिनि, मुक़ाबिलो आहे मुला ऐं मुर्शिद जो। वॾा ऐलान थी विया आहिनि, सॼे मुल्क में वॾा ऐलान थी विया आहिनि, शर्तूं लॻी वयूं आहिनि। या सफ़ा भी गए ॿियो वरी छा? हाणे असां में ताक़त रही आहे, हाणे असां तूं महलूं विढ़ंदा। साईं, मुला ऐं मुर्शिद छा ॼाणनि मलमऊं। तव्हांजो त करामतुनि जो मुक़ाबिलो आहे, करामतुनि जो। है मवाली, सदाईं तुंहिंजा कम मड़े उबता ई हूंदा आहिनि। हाणे ज़रूरत कहिड़ी ऐलान करण जी? तोखे ख़बर न आहे त इहो मुल्लो त ठुप पढ़ियो आहे। हाँ, मस्जिद जे चंदे वठण जे बहाने रेल में तो सॼो ॾींहुं घुमे ऐं पंहिंजा बच्चा पाले। हाणे इहो छा मूंसां करामतुनि जो मुक़ाबिलो कंदो रे? खरे कोटे जी ख़बर पइजी वेंदी मुर्शिद साईं। हा, शर्त बि वॾी रखी अथमि, औलाद औलाद जी। जे अव्हां खटियो त मौलवी वारो पुटु कुर्बान तव्हांजो, जे मौलवी खटियो त तव्हांजे धीअ जो संगो कुर्बान खे। पर मूंखे पक आहे त तूं खटी वेंदे मुर्शिद, तूं खटी वेंदे, मौलवी हाराईंदो। अरे अरे तुझ मां पाड़ा पचा तोखे चयो कहीं जो औलाद औलाद जी तूं शर्त रखिया हो।
कुनार जा मुर्शिद नचा टुटी पवंदा औलाद महदी शर्तां तूं तो रोते गलती थी वई मुर्शिद माफ कर मुर्शिद गलती थी वई माफ औलाद महदी शर्तन में हे हाराइंदो ते मवाली पढ़ा तुझो पटिया तो नहीं जाए मैं खान इन मुर्शिद मोचार इन फतू फकड़ी के दिया खबर ही काने का तक अजरा भी मुंजी दिया मुंजी भाजाई फतन तो समझे पाना के सियाणू पैसो न कोंदो तो अंगूठो अरे रे अञा ख़ुशि थियण जी तव्हांखे का ज़रूरत कान्हे का अज़रा हिन घर में कान पहुती आहे माना मुसीबत टरी कान्हे का जेसि ताईं अज़रा घर में पहुचंदी असां मुसीबत में आहियूं पुट पर खबर तो पई न त छोकरी काथे आ पर दादा ने हिकड़ी गाल त ॿुधा तू एतिरा ॾींहं जो हुननि जे दर ते किरियो पियो है त छा तोखे ख़बर न पई त अज़रा हिते आ भाजाई जेसि ताईं मूंखे लॻे थो न हिन नज़रा खे काथे क़ैद करे रखियो हूंदो मूंखे तॾहिं नज़र न आई हाणे हिकिड़ो कमु कयो वञो पुलिस खे वठी वञी छापो हणायो इन नकुली मुर्शिद खे बदिरायोसि अहिड़ो त मोए खे बुछड़ो कयो जो सॼो राज ॾिसे न न न न न ईअं न थींदो मां तव्हांखे सलाह थो ॾियां मुर्शिद खे बदिराइण में को फ़ाइदो कोन्हे पाण खे करिणो पवंदो को सुरीलो वॾेरो हथु उनखे पैसा खाराइणा पवंदा उनखे चवंदासीं त फ़ैसिलो ॾे असांजे हक़ में उन्हनि जे मथां विझंदो संग चती ईअं मुंहिंजी इज़त सां शादी थी वेंदी ऐं असांजी छोकिरी वापसि अची वेंदी न कॾहिं बि न इन नकुली मुर्शिद खां असां 12 लख रुपया ॿिया बि कढंदासीं जीअं न चमड़े खे ख़बर पए त राति जो कीअं ॾिसबो आहे माना तव्हां मुंहिंजी शादी न कराईंदो ईअं हाणे हीअं कयो जेकॾहिं तव्हां वॾेरे जे ॻाल्हि में नथा अचो न त महिरबानी करे उथो पुलिस ॾे हलो पोइ हुन ते छापो हणायो वरी न तो निकिरी वञनि हा उथो भाॼाई बसि ख़्यालु रखिजा पंहिंजो को अचे त असांजो न ॿुधाइजा न हा हा ता वञो ख़बर त हाणे पवंदी न मुर्शिद मोचारे जी हई छा है हई छा है मुर्शिद साईं ही त चेकवा त चकवा मां अहिड़े क़िस्म जी मस्करी कॾहिं बि बर्दाश्त न कंदो इहा ॻाल्हि पर ज़हन में रखी छॾा आखिर छो छा आहे मुर्शिद साईं अरे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे हिते कूड़ो आहे अबो मुर्शिद साईं पहिरां त माण्हू कूड़ा हूंदा हुआ हाणे ही चेक बि कूड़ा था थियनि अरे तुंहिंजी अज़रा असांखे जंहिं अकाउंट जो चेक ॾिनो आहे न उन अकाउंट में टोटल बैलेंस 300 रुपया पियो आहे हाणे ॿुधाए त 12 लख कारो मिलंदा 300 रुपया पियो आहे पर मुर्शिद साईं ईअं कीअं थो थी सघे अरे ठगन जी छोकिरी आहे ठगन जी तूं उनखे सादो सम्झी वॾी ग़लती कई आहे माना त मुर्शिद साईं अज़रा बि हाणे छा थींदो पैसा बि विया ऐं छोकिरी बि गिची में पइजी वई हाणे तोखे अज़रा सां ई शादी करणी पवंदी इज़त जो ख़्याल पर दिमाग़ मां कढी छॾ बसि न न न न न न न न न मुर्शिद साईं तव्हां अहिड़ो मज़ाक कोन कंदो मुर्शिद साईं मां तव्हांखे अज़रा खां सभई पैसा वठी ॾींदुसि हा ऐं जेतिरे ताईं तोखे पैसा वापसि न करे न तेसि ताईं पए कुटिजांसि जीअं हुनखे पंहिंजी नानी यादि अची वञे मुर्शिद साईं नानी छा हुनखे पंहिंजी पड़नानी यादि ईंदी पड़नानी ईअं कम खे पटे रखो बसि पैसा था खाइनि असां था ठगियूं था कनि इज़त घड़ी खन बि जेकॾहिं तुंहिंजी घड़ी ख़राब आहे त वञी मिस्त्रीअ खे ॾेखारे अच मां तुंहिंजी घड़ीअ खे छा कंदसि बोड़ीअ सां इश्क करण बि अज़ाब आहे चओ अटो त सम्झे गोबाटो अलाए जे चपनि में छा पियो ॻाल्हाए तुंहिंजी आवाज़ ॿाहिरि कोन पई अचे छा थो करी कन खाईंदे मुंहिंजा ओहो अणधोतल गोश्त आउं कोन खाईंदो आहियां ठीक आहे जल्दी ॿुधा तुंहिंजो वात मां धप पई अचे ॼण गटर तुंहिंजे वात में पियो आउं इहो पियो चवां त तुंहिंजो पीउ आहे न मुर्शिद मोचारो उन जो ऐं मुआरे मौलवी पीउ जो करामतनि जो मुक़ाबिलो आहे
त पोइ मां छा कयां? मूंखे ख़बर आहे त मुक़ाबलो मुंहिंजो बाबो ई खटंदो, छो जो हू वॾो करामती आहे। हाँ, तुंहिंजो पीउ एतिरो कानी करामती है, पर मुक़ाबलो मुंहिंजो पीउ खटंदो। उहो बि वॾो मौलवी आहे, उनखे वज़ीफ़ा बि इलाही यादनि। ठीकु आहे, शर्त छा आहे? शर्त इहो त जेकॾहिं मुंहिंजो पीउ मुक़ाबलो खटियो न त तुंहिंजो पीउ तुंहिंजो संग ॾींदो मुंहिंजे लाइ। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं मुक़ाबलो असां खटी वियासीं त पोइ? पोइ मजबूरन बाबा खे मुंहिंजो संग तोखे ॾियणो पवंदो। ठीकु आहे, मूंखे इहा शर्त मंज़ूर आहे, छो जो मूंखे ख़बर आहे त मुक़ाबलो मुंहिंजो बाबो ई खटंदो ऐं मुंहिंजो संग तोखे कोन मिलंदो। अरे मुक़ाबले में तुंहिंजो शर्त ऐं मुंहिंजो शर्त ॿई साॻिया आहिनि। गिदरो छुरीअ ते या छुरी गिदरे ते। तुंहिंजो संग मूंखे मिले या मुंहिंजो संग तोखे मिले, ॻाल्हि त साॻी आहे। वारी इज़त वाह बोड़ी। ही अथई हेलमेट। हेलमेट? हाँ, ही पाए वञी अज़रा खे अहिड़ी फे ॾे जो हुअ छोरी तोसां गॾु वञी बैंक मां पैसा कढाए असांजे हवाले करे। सही आहे साइण, बस तूं की मूंखे दुआ कजाए। जाॾे पेर ताॾे खैर। थोड़ा ही त वठ, छा सां मारींदेसि? मारियांसि बि सही। साइण भला मारण बि ज़रूरी आहे छा? मुंहिंजो मतिलबु आहे त हिकिड़ो दफ़ो प्यार में चई था ॾिसूंसि, मन ॾेई विझे। अड़े या बेशरम छोरी ईअं कान मञंदी, जेसि ताईं हिनजा हॾ कोन भञंदे न तेसि इहा कान सुधरंदी। सही आहे साइण, मां वञाए थो। वञ अलाह जा। शाबाश वञ, हिम्मत कर मुड़स थी। साइण मूंखे हिम्मत वॾी आहे, पर अलाए छो मुंहिंजो ॼंघो ॾकनि थियो। अड़े वञी छोरीअ खे वञी कुटको कढ, अहिड़ो कुटको कढीसि जो असांजी ज़िंदगी लाइ यादि रखे। कुटको कढांसि? वञ शाबाश। दुआ कजाए। अल्लाह जी दुआ त दुआ कजाए, बेड़ा पार करे दे तूं। अल्लाह करे जेरो मोटाए। जेरो ईंदे, पर छोरीअ खे मारे अचिजा। अज़रा, तो मुर्शिद सां बेईमानी करे सुठो नाहे कयो। शायद तोखे इहा ख़बर ई न आहे त मुर्शिद असांजे सिर जो साईं आहे। खबरदार फतन, ढक न हणजांइ। हाणे जो हाणे मूंसां गॾु हल। मां चवां थो हल असां सां गॾु, ऐं बैंक मां पैसा कढी असांजे हवाले कर, न त तूं छा कंदे? हद गुड भञी छॾींदोसांइ। मां चवां थो कोन छॾींदोसांइ। कमजोर माण्हू हल जल्दी। पंहिंजे मुर्शिद जी निशानी त पायां नी, एॾो मारियो थे। चोरन मथां खई मोर माण्हू, चोरन मथां खई मोर माण्हू।